अहम ख़बर है सेवण मामा से शेयर कई पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मकानी चूंडनि में सिंध जे अवाम असां ते एतमाद करे वोट ॾिनो आहे। ख़तरनि बावजूद इलेक्शन पुरअमन तरीक़े सां थी वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे। अहम ख़बर है अवां खे ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं। मकानी चूंडनि में सिंध जे अवाम असां ते एतमाद करे वोट ॾिनो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त ख़तरनि बावजूद इलेक्शन पुरअमन तरीक़े सां थी वई आहे। पुरअमन तरीक़े सां चूंडूं थियण ते पुलिस ऐं सिक्योरिटी इदारा जसलहन। इमरान ख़ान क़ौमी असैम्बली में वापसि अचे थो त सुठी ॻाल्हि आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। मकानी चूंडनि में सिंध जे अवाम असां ते एतमाद करे वोट ॾिनो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे सेवण मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गुलशेर रिंद। जी गुलशेर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिकु ॾींहं दौरे ते सेवण पहुतल आहे। अॼु सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सभ खां पहिरें वार्ड पहुची पंहिंजे वालिदैन जी मज़ार ते हाज़िरी भरी। उन खां पोइ हिन वक़्तु सेवण बिलाल शहबाज जी दरगाह ते हाज़िरी भरे रहियो आहे। ऐं वार्ड में उन मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त बलदियाती चूंडुनि में सिंध जे अवाम असां ते एतमाद करे वोट ॾिनो आहे। ख़तरनि जे बावजूद पुरअमन तरीक़े सां इलेक्शन जेको आहे सो थी वियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु हुन वधीक ॿुधायो त 2018 जी इलेक्शन में PTI जा उम्मीदवार बलदियाती इलेक्शन दौरान सॼो ॾींहुं आरामी बैदि सुबुह जो उन्हनि खे ॿुधायो वेंदो हो त तव्हां सिलेक्ट थी विया आहियो। इमरान ख़ान जे सुवाल जे जवाब में वॾे वज़ीर चयो त इमरान ख़ान असेंबलियुनि में वापसि अचे थो त सुठी ॻाल्हि आहे। इमरान ख़ान सुबुह जो हिकु फ़ैसिलो कंदो आहे त शाम जो ॿियो फ़ैसिलो कंदो आहे। हुन वधीक चयो त हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत सां जेको आहे PDM इतिहादी मुतहद आहिनि। उन करे वज़ीर आज़म खे एतमाद वठण जी ज़रूरत न आहे। पंजाब असेंबली टुटी चुकी आहे। 3 महीननि में इलेक्शन कमीशन कराइण जो फ़ैसिलो कंदी। ठीक है, मुंहिंजी महिरबानी गुलशेर बलोच तफ़सील खां आगाह करण जे लाइ।